नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे यूनियन काउंसिल गजू लॻ कहकशां वाह खां ठठो समेत फैक्ट्री ॾांहुं वेंदड़ लिंक रोड मरम्मत जे नाले ते मंज़ूर कयल करोड़े रुपयनि जी बजट क्लेम करे क्लियर ॼाणाए हड़प, जॾहिं त मुज़ाकरा रोड जे रिपेयरिंग जे नाले ते बि करोड़े रुपयनि जी मंज़ूरी कयल बजट हड़प साॻे रोड ते क़दीमी ॻोठ दोदा भटेरो जे ॻोठ लाइ 2 सालनि खां मंज़ूर कयल रोड जो कम बि तर जे बाअसर ठेकेदार जेको ज़िले काउंसिल ठठे जे चेयरमैन ऐं सेनेटर ससी पलेज जो वेझो छॾाए थो अध में छॾे लापता मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठ दोदा भटेरो, ॻोठ रमज़ान जोखियो मौलवी, ॻोठ जे रवासिन मुताबिक़ ठेकेदार जेको ज़ाती असर सुरुख सबबि ॻोठ जे मंज़ूर कयल रोड जो कम अध में छॾे कम क्लियर कराए समरी हड़प करे विया आहिनि। इन रोड ते लॻंदड़ ॻोठनि जे रवासिन नेब खां मुतालबो कहे त रोड लाइ मंज़ूर थियल ठेकेदार पारां करोड़े रुपयनि जे कयल कम जी इंक्वायरी करे करप्शन में मुलविस माण्हुनि खे रक़म ओगाड़ी खेनि सख़्त सज़ाऊं ॾियारे रोड जी तहमीर ॿीहर कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।